बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सुरमारू दास्तान बेजी वाइदा कबो ए हल होतन कारण हाल शाल सगर थींदिय साथ जी सगर थींदिय साथ जी सगर थींदिय साथ जी सगर थींदिय साथ जी ए हल होतन कारण हाल ए हल होतन कारण हाल शाल सगर थींदिय साथ जी पेर पंहिंजे प्रिय लाइ कोल रताई काल पेर पंहिंजे प्रिय लाइ कोल रताई काल ए हल होतन कारण हाल शाल चढ़ंदे सिर चोटिए लकन केड़स लाल चढ़ंदे सिर चोटिए लकन केड़स लाल ए हल होतन कारण हाल शाल केचा आयो काफ़िलो मयन मथे माल केचा आयो काफ़िलो मयन मथे माल ए हल होतन कारण हाल शाल इंजई बुए बोतन जी झलज पंब प्याल इंजई बुए बोतन जी झलज पंब प्याल ए हल होतन कारण हाल शाल जिते जमाज़न खे जबल थियन जंजाल जिते जमाज़न खे जबल थियन जंजाल ए हल होतन कारण हाल शाल पुछे प्याज़न खे आर्याणी अहवाल पुछे प्याज़न खे आर्याणी अहवाल ए हल होतन कारण हाल शाल जे भाईअ जतन जे वेझी थिया विसाल जे भाईअ जतन जे वेझी थिया विसाल ए हल होतन कारण हाल शाल पुरी पब वरन में विझ का वड़ाल पुरी पब वरन में विझ का वड़ाल ए हल होतन कारण हाल शाल सगर थींदिय साथ जे सगर थींदिय साथ जे सगर थींदिय साथ जे ए हल होतन कारण हाल शाल सगर थींदिय साथ जे हक़ मौजूद।